असांजी पंहिंजो रुखसार जूने जो वलीदार गाबर जा पंहिंजो रहवासी आहिनि मुंहिंजो वालिद साहब साईं अख्तर हुसैन जूने जो साहब उनजूं बनियाणियूं अॻ में पंहिंजो फोती चुकियूं आहिनि ऐं हीअ पंहिंजो असांजो दोस्त आहे साईं ज़ाकिर हुसैन बुल्लो साहब बाबू सुराब हुसैन सुमरू असांजो नामवर सिंध जो आर्टिस्ट आहे ऐं उन खां अलावा असांजो समाजी अॻुवान आहे सदाकत जूने जो साहब उनजी वॾी महिरबानी आहे पंहिंजो उन सॼे पंहिंजो उन में उनजो वॾो पंहिंजो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे हीअ पंहिंजो 20,000 रुपया पंहिंजो मूंखे मिलिया 2 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20 हीअ अदी रुखसार जूने जे पंहिंजो इलाज जे लाइ या उनजे ख़र्च पके जे लाइ पंहिंजो असांखे मिलिया कराची जेको पंहिंजो हीअ उनजो सौट आहे भाऊ राजा जूने जो असां उनखे पंहिंजो ॾियूं था हीअ अमानत कंहिं न्याणी जे लाइ मिली ऐं असां उनखे ई पंहिंजो ॾियूं था हिन महिल हींअर पंहिंजो उहे ॻोठ ॾियनि ऐं इनशा पंहिंजो शाम वरी पंहिंजो असां तव्हां सां पंहिंजो गॾु हूंदासीं हक़ मौजूदु।